अमेरिका में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त टेक्सास में 2 सालनि खां कोमा में होश में ईंदड़ औरत जवाबदार खे सुञाणे वरितो आहे। अमेरिका में पेश ईंदड़ हिक ड्रामाई सूरत में तशद्दुद ऐं क़दम जे इदारे वारी गुजारत हिन वक़्त हल थी वई है, जॾहिं त हिक अस्पताल मां पुलिस खे फोन आई है। पुलिस ऑफिसर रूस मलेंगा खे गुज़िरियल हफ़्ते न्यू मार्टिस वेल लॉन्ग ट्रिप कैरियर सेंटर मां हिक कॉल वसूल थी, जंहिं में चयो वियो त 2020 में कंहिं नामालूम हमलो कंदड़ जे तशद्दुद सबबि कोमा में वेंदड़ औरत वापिडा होश में अची वई है, जंहिंखे 2 साल अॻु कॉटेज वेल में हिन जे घर में तशद्दुद जो निशानो बणायो वियो। औरत जे होश में अचण बाद पुलिस औरत वटि पहुती। औरत वेडा ॿुधायो त हिन खे जान सां मारण जी कोशिश कंदड़ हिन जो भाउ डेंटल पाल्म आहे, जंहिं हमले खे क़त्ल जी कोशिश चई सघिजे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।